अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे सभु ठीकु हूंदा। दोस्तों, सिंध टीवी जो नओं सॉप सीरियल ज़हर ज़िंदगी 9 मई ते 9 मई 2022 सिंध टीवी ते रिलीज़ थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों, असांजे हिन चैनल अयाज़ अली ऑफिशियल ते अगर तव्हां नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नओं ड्रामो जेको आहे सॉप सीरियल ज़हर ज़िंदगी, उन मुतालिक़ माण्हू मैसेज कंदा आहिनि या उन मुतालिक़ माण्हुनि खे सर्चिंग आहे, इंतज़ार आहे त यार आख़िर ज़हर ज़िंदगी कॾहिं रिलीज़ थींदो, कॾहिं हुन जी पहिरीं क़िस्त थींदी। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी जी पहिरीं क़िस्त जेकी आहे 9 मई 2022 ते रिलीज़ कई वेंदी। सो दोस्तों, इहो ड्रामो ज़हर ज़िंदगी जो पहिरीं क़िस्त 9 मई ते हलंदो ऐं हुन जी वॾी कास्ट आहे असद कुरैशी ऐं ॿिया बि काफ़ी सारा हिन में आज़म मैंगल ऐं उन खां अलावा ॿी बि काफ़ी सारी हिन जी वॾी हिकिड़ी कास्ट आहे। सो दोस्तों, असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी।